इस्लामाबाद हाई कोर्ट पाकिस्तान में पबजी गेम ते पाबंदी खिलाफ़ दरख्वास्त ते फ़ैसिलो मंज़ूर करे वरितो। सुनवाई दौरान अदालत PTA जे वकील खां पुछाणो कयो त गेम ते कहिड़े क़ानून तहत पाबंदी लॻाई आहे। PTA जे वकील चयो त पबजी गेम में इस्लाम ख़िलाफ़ कुझु मवाद नज़र आयो ऐं गैर इख़लाक़ी सीन बि नज़र ईंदा आहिनि, जंहिं बाद गेम ते पाबंदी लॻाइणी पई। जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾींदे चयो त PTA खे सूरत हाल न पर कानून तहत फ़ैसिलो करणो आहे। शायदि ॿियनि गेम्स में पबजी खां वधीक तशदुद नज़र ईंदो आहे। हर शइ खे ॿिए पासे में विझणु वड़ बणिजी वियो आहे। अदालत PTA जे वकील सां मुख़ातिब थींदे चयो त CPO सुभाणे चवे सभु कुझु बंदि करे छॾियो त पोइ छा तव्हां बंदि करे छॾींदो? केरु कुझु बि चवे, PTA खे पंहिंजो माइंड अप्लाई करणो हूंदो आहे। तव्हां वटि दरख़्वास्त आई त गेम बंदि करे छॾियो। PTA खे नफ़्सियात जे माहिरनि खां गेम जे असरनि बाबति राय वठणु घुरिजे। हा।